मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। सही नमाज़ जे दौरान जेकॾहिं अगरि कंहिं बि साथी ॾे कॉल अची वञे त मोबाइल बंदि करणु कीअं आहे। नमाज़ जे अंदरि साईं जेकॾहिं कंहिं बि साथी ॾे कॉल अचे थी मोबाइल खे बंदि करणु बिल्कुलु दुरुस्त आहे। मोबाइल खे बंदि कंदा कयो। हाणे बंदि करणु जेकॾहिं अगरि मोबाइल ॿाहिरि निकिरे थी न त बि उनखे कढोसि। हाणे त आसान सिस्टम आहे, हर कंहिं वटि स्मार्ट मोबाइल खे ॿाहिरि कढण जी ज़रूरत बि नथी पवे, इते बटण लॻाए छॾियोसि, कॉल बंदि थी वेंदी। हर उन शइ खे बंदि करणु नमाज़ जे दौरान लाज़मी आहे जेकी तमामु नमाज़ जे अंदरि ख़लल विझे। हर उन शइ खे जमायती, भले तव्हां नमाज़ में बीठा आहियो, नमाज़ तव्हांजी हले थी न, अचानक कॉल अची वई, तव्हांखे छा करिणो आहे, इन कॉल खे बंदि करिणो आहे। तव्हांजी त नमाज़ जो ध्यानु वेंदो, पर जेके मस्जिद में 500 मुस्लमान बीठा आहिनि उनजी नमाज़ जे मथां असरु पवंदो। सेम इन खां अलावा मुतबादिल ॿी का बि शइ, का अहिड़ी शइ आहे, मस्जिद जो लाउड स्पीकर आहे, जीअं असां वटि 2-3 मरतबा थियो, नमाज़ जे दौरान ई थियो, अचानक सूरत फातिह जे दौरान लाउड आवाज़ पे बंदि करे वियो ऐं तमामु वॾो शोर करणु शुरू कयईं। हाणे इन मरहले में छा करिणो आहे, को हिकिड़ो मुस्लमान जेको लाउड जे बटण जे क़रीब बीठो आहे उन बटण खे बंदि करे छॾे। अगरि को अहिड़ो को नुक़सान वारो मरहलो आयो आहे, को ॿार उनखे स्पीड में धकु लॻो आहे, उहो इंतिहाई ॿारु रोए थो, त छा करणु खपे, मुस्लमान जेको ॿारु वठी आयो आहे नमाज़ खे छॾे हली, नमाज़ खे छॾे करे पंहिंजे ॿार खे जेको ॿारु वठी वञे, कंहिंखे धकु लॻो आहे उनखे जेको ॿारु कढी वञे। छाजे करे कोई बि अहिड़ो मरहलो नमाज़ जे दौरान जेकॾहिं थिए थो जेको तमामु नमाज़ जे अंदरि ख़लल थो विझे, त कोई हिकिड़ो मुस्लमान नमाज़ खां निकिरे ॿाहिरि ऐं उन मरहले खे, उन साउंड खे या अहिड़ी तरह उन शोर वारी शइ खे ख़तमु करे, छाजे करे ताकी तमामु मुस्लमाननि जी नमाज़ बहितर थी वञे।